जी नाज़रीन, करमपुर मावा से मरकज़ी मातमी जलूस के हवाले से आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूँ। तो मरकज़ी मातमी जो जलूस है इन वक्त करमपुर ईदगाह चौक ते पहुँची चुको है, जिते मोमिनन पारां सीना ज़नी ऐं मातम जो सिलसिलो जारी है। करमपुर पुलिस तरफा सख्त सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो है। सिक्योरिटी के हवाले से वधीक ॾिसूं था तफ़सीली रिपोर्ट। असीं वक्त मौजूद आहियूं ईदगाह चौक ते, जितां मरकज़ी मातमी जलूस जेका गुज़र कर रहा है। सिक्योरिटी के हवाले से असां सां गॾु बीठल आहिनि एस एच ओ करमपुर खलील रिंग साहब। असीं उन खां पुछंदासीं त जेको मरकज़ी मातमी जुलूस है उनकी सिक्योरिटी कहिड़े नमूने प्लान कई वई आहे। सिचुएशन नॉर्मल ऐं पीसफुल है। असां ईअं कयो आहे त जेको मरकज़ी जलूस आहे, जेका मुख़्तलिफ़ नंढा नंढा जलूस हिकिड़ी जॻह ते जमा थी करे करमपुर खां हाणे निकिता हुआ, शुरू थिया पंहिंजे बेगरी खां, जेका वञी करे हाणे दौलत शाह ते वञी करे इख़्तिताम करे थींदा। हिन जेको मरकज़ी जलूस आहे हिन ईदगाह जो फोटो आहे, हिन मौजूदु आहे असां ईदगाह ते। असां जे फ्रंट में साइडनि में बैक साइड ते ऐं रूट ते तक़रीबन असांजो 6 पुलिस मोबाइलूं ऐं हिकु पंहिंजो एम्बुलेंस ऐं उन खां अलावा 50 पुलिस ऑफिसर ऐं जवान में तैनात आहिनि। इंशाअल्लाह असां सिक्योरिटी जो जेको बंदोबस्तु आहे उहो फुल प्रूफ थियल आहे। उन खां अलावा लेडीज़ जो हिते जेको हथ में लेडीज़ आहे, लेडीज़ जे हिसाब सां असां तमामु ख़ासि बहितरीन जापान ॾिसी रहिया आहियूं। जी नाज़रीन, एस एच ओ करमपुर खलील रिंग साहब जो चवणो त मरकज़ी जो मातमी जलूस है वो सुबह बेगारी जो पुल का शुरू थियो इन वक्त ईदगाह चौक ते पहुतो है। मातमी जुलूस के अॻियां ऐं पोरियां जेका सिक्योरिटी सख्त सिक्योरिटी ॾिनी वई है। जो शहर जा दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता है उते पुलिस चौकियूं क़ाइमु करे आम माण्हुनि जी बंदिश लगाई वई है। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JDN न्यूज़ करमपुर।